खबरों ने अपडेट के सिलसिले के अॻिते वधाईंदासीं। ख़बर शेयर कंदासीं जिते पाकिस्तान आल पाकिस्तान लाशारी बलोच ह्यूमन राइट्स वेलफेयर ऑर्गेनाइजेशन ज़िले मलीर के सदर डॉक्टर अनवर लाशारी, सीनियर नायब सदर रईस मकबूल लाशारी, जनरल सेक्रेटरी जाम जमील लाशारी ऐं ॿियनि अवामी प्रेस क्लब मलीर में पुरजूम प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। में राइश है उन जे घर में गुज़िरियल ॾींहुं राति जेको आहे 50 लखनि खां मथे धाड़ो लगायो वियो आहे लॻो आहे जंहिंमें तक़रीबन सोना ज़ेवर ऐं कुझु कैश रक़म खणी विया आहिनि। त उन जे करे असांजो मुतालबो आहे इहो SSP ठठे खां ऐं IG सिंध खां ऐं होम मिनिस्टर खां त सरदार हसन लाशारी जे घर में लॻल धाड़े में जेके मुलवस जवाबदार आहिनि उन्हनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे ऐं रिकवरी कराई वञे, न त ॿिए सूरत में असां लाशारी बलोच ह्यूमन राइट्स वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां 3 ॾींहंनि जो अल्टीमेटम ॾियूं था। अगरि 3 ॾींहंनि जे अंदरि जवाबदार गिरफ़्तार न थिया त असां पंहिंजो अॻिते जो लाइमल जो ऐलान कंदासीं। तव्हां कानूनी कार्रवाई लाइ करे तव्हां दरख़्वास्त ॾिनी आहे लाॾापियल थाणे? जी बिल्कुलु, दरख़्वास्त बि ॾिनल आहे ऐं कार्रवाई कनि पिया। SSP साहब बि राब्तो कयो आहे हसन साहब सां, लेकिन अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। उते बि असांजा माना आहिनि दोस्त आहिनि, हमदर्द आहिनि, पंहिंजा उहिदेदार बि आहिनि। ऐं अॼु असां हिते माना मेन डिस्ट्रिक्ट मलीर जे तरफ़ां प्रेस कॉन्फ्रेंस करे वरी असां वेंदासीं ठठे, उन्हनि सां मिलंदासीं। थी सघे असां ठठे में बि प्रेस कॉन्फ्रेंस कयूं। बिल्कुलु मस्तूरी साहब तव्हांजी ॻाल्हि सही आहे, लेकिन असां इन में सम्झूं था कि हिकिड़ो माना कारोबारी बिज़नेसमैन माण्हू आहे, उनखे अगरि असां सम्झूं था पुलिस जी नाइली आहे, ठठे पुलिस जी या घारे पुलिस जी SHO घारो आहे, उनजी सिधी सही नाइली आहे। अच्छा, इन घर में ॿियो दफ़ो धाड़ो लॻी रहियो आहे, त इन जो मतिलबु पुलिस जे रेट खे चैलेंज कनि था न। उते चोर सरियाम माना इज़तदार माण्हुनि जे घर में धाड़ा आणनि, उन्हनि जे माना फैमिलियुनि खे यरगमाल कनि, त उते डिस्ट्रिक्ट ठठे जी पुलिस या घारे जी पुलिस किथे आहे? पुलिस सिर्फ़ु रोडनि ते बीठी आहे पंहिंजे उगा थियो आहे। इंतिहाई हिकिड़ो माना गैर रस्मी हिकु बेकार वाक़ियो थियो आहे। असांजो मौजूदा